नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त शिकारपुर पुलिस कचे में कार्रवाइयूं कंदे अगवा थी वियल हिकु शख़्स खे बाज़ियाब कराए वरितो आहे। रिपोर्टर एम अशरफ शेख मूजिबि शिकारपुर पुलिस जी स्पेशल टीमुनि जहानवाह जे कचे में ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ कार्रवाइयूं कंदे वॾी कामयाबी हासिल करे वरिती आहे। यरगमाल थियल शख़्स खे बाज़ियाब करायो वियो। गढ़ी यासीन थाणे जी हद मां 22 मई 2024 ते अगवा थियल काशिफ दारोजो खे बाज़ियाब करायो वियो आहे। SSP शिकारपुर इरफान अली समो यरगमाल जी बाज़ियाबी लाइ ख़ुसूसी टीमूं जोड़े छॾियूं हुयूं। जहानवाह कचे वारे इलाइक़े में अगवा कंदड़ मुग़विन खे हिकु हंध खां ॿिए हंधि मुंतक़िल करे रहिया हुआ त स्पेशल टीमुनि गुझे इतलाह ते संदनि जी मौजूदगीअ में छापो हयो। पुलिस जी कार्रवाई जे नतीजे में अगवा कंदड़ यरगमाल खे छॾे फ़रार थी विया। पुलिस फ़रार थियल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ इलाइक़े खे कड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन कयो पियो वञे।